रेडियो में कलाम अचे थो मेहरबानी बि तवई पर मोह ॾेखारण खां बि बराबर ॿियो शाइर छा थो चए चए थो खत वञी खद में पवन सखड़न सलामन खां बि हो खत वञी खद में पवन सखड़न सलामन खां बि जे भले भक्ति अची मोह जे भले भक्ति अची कन जेन गामन खां बि हो खत वञी खद में पवन सखड़न सलामन खां बि खत वञी खद में पवन सखड़न सलामन खां बि जे भले भक्ति अची मोह जे भले भक्ति अची कन जेन गामन खां बि हो खत वञी खद में पवन सखड़न सलामन खां बि हो खत वञी खद में पवन सखड़न सलामन खां बि सजनन जा मुतकेली काल कदी खबरूं थो खोले ॿुधाया मुतखरिया साह में साधी कपड़ा पायो किरोली न जा हुत पिलहन पिया पेती हाणे छॾियो कुर्ब वारो कदी वेदी गम में हिन त गुलाम खे खाई मुदनिया रोज कर की नौकरी नखड़ खाई मुदनिया पवन सखड़न सलामन खां बि जे भले भक्ति अची मोह जे भले भक्ति अची कन जेन गामन खां बि हो खत वञी खत में पवन सखड़न सलामन खां बि हो खत वञी खत में पवन सखड़न सलामन खां बि ही मनमोहिंदड़ प्रोग्राम अवां जी ख़िदमत में एशियन म्यूजिक सेंटर नवाबशहर तरफ़ां पेश कयो थो वञे। दोस्त ॾिठो आहे ते बदन मूंदो पुट बनाए वञण वारा ने हलियो बदन मूंदो पुट बनाए वञण वारा ने हलियो बदन मूंदो पुट बनाए वञण वारा ने हलियो ओॾे हलियो पर वक़्त जे हलियो पर वक़्त जे तन अंजामन खां बि हो खत वञी खत में पवन सखड़न सलामन खां बि हो खत वञी खत
न जो मेरी चुरण चलो चपन मोए अरे आखिर उछगार न मेरी बड़ी वराज सुवाद तो जो आया एक दफो तू चपन सा ले गई तो जो आया एक दफो तू चपन सा ले गई हो तो जो आया एक दफो तू चपन सा ले गई वो अजब जो बचन अखरन अजब जो बचन अखरन के इनामन खा बीवे हो खत बनी कद के पवन सकड़ल सलामत खा मुझे भरे वक्ती अची मुझे भरे वक्ती अची तन चैन कामुल खा बीवे हो खत बनी कद के पवन सकड़ल सलामत खा बीवे वो खत बनी कद के पवन सकड़ल सलामत खा बीवे मुल्कंदो वञ प्यारा पीरन जे अॻियां मुल्कंदो वञ प्यारा पीरन जे अॻियां हो मुल्कंदो वञ प्यारा पीरन जे अॻियां हुक मुंहं में छो विझी अॼु मुल्क मामल खां बीवे हो खत वञी कद के पवन सकड़ल सलामत अॼु कंहिं बि डॉक्टर वटि वेंदे त असां ते पहाका ठाहिया हलनि ॿी किरी कांधे भई दलाल चइण जो रील न ॿुधजां हुन ते दरवेश ॾिसी छा थो चए चए थो ए तबीबा वञ तूं मोटी कान घुर्जे थी दवा ख़बर ॿुधा इश्क जे आज़ार जी लुकमान हकीम खे बि ख़बर न हुई हिननि डॉक्टर खे कहिड़ी ख़बर आहे चए पियो ए तबीबा वञ तूं मोटी कान घुर्जे थी दवा हो